मसलो इहा त असां जीअं हीअ इलेक्शन थी आहे, इलेक्शन खां वठी असां जाइ शुरू थी वियूं आहिनि। असांजा दुकान भञण, छोलर खणण, प्लेटूं भञण, वॾा नुक़सान करण, पोइ असीं मलिक साहब वटि पहुतासीं। साईं हीअ असांजा ज़ुल्म आहे, हीअ असां रोज़ानू चोरियूं, रोज़ानू फुरियूं, रोज़ानू असां ज़ुल्म आहे। तूं अदालत कर, तूं सरदार आहीं, सरदारी कर ऐं सियासत खे छॾ, तूं क़ौम जो सरदार आहीं, तूं असां सरदारी कर। चई असां 5 ॾींहं 6 ॾींहं मूंखे छॾियो, उन खां पोइ तव्हांखे जवाबु ॾींदुसि। 5-6 ॾींहं जॾहिं गुज़रिया, उन खां पोइ असां वटि जवाबु आयो त बाबा इहे चोरियूं, इहे फुरियूं, इहे ज़ोरियूं हलंदियूं रहंदियूं जेसिताणी ब्राह्मणी तव्हीं साथ में हूंदो तेसिताणी इहो तव्हां सां कमु हलंदो रहंदो। उहा पार्टी तई छॾियो, मुंहिंजे पार्टी में अचो, तव्हांजी चोरी बि कोन थींदी, फुर बि कोन थींदी, तव्हां सां केरु नाजाइज़ी कोन कंदो। ब्राह्मणीअ सां असांजा रत जा रिश्ता आहिनि। ब्राह्मणी मरण जीअण सूधो असीं कोन छॾींदासीं, मरी वेंदासीं, ब्राह्मणी खे कोन छॾींदासीं। बहरहाल इहो मलिक साहिबु पाण ॾे असांखे कोन थो वणे, असांखे पाण खां परे थो करे। जेतिरो परे कंदो, जेतिरियूं असांजी फुरियूं थींदियूं, जेतिरियूं असांजी चोरियूं थींदियूं, तेतिरो असीं मज़बूत थींदासीं, तेतिरो असीं बाग़ी थींदासीं। मलिक साहिबु भले छा बि करे, असांखे माराए छॾे, लॾाए छॾे, छा बि करे, पर असीं लॾो कोन खणंदासीं। हिते ई ज़िंदा हूंदासीं, हिते ई मरंदासीं, हिते ई जीअंदासीं। मरण जीअण असांजे ब्राह्मणी सां गॾु आहे। बहरहाल त ॿी ॻाल्हि हीअ आहे त जेको मलिक साहिबु चए थो हिननि खे आउं मजबूर करे लॾो खणाए भॼाए ऐं पाण वटि आणींदुसि, उहो असीं ज़िंदगीअ में कोन ईंदासीं। इन तरफ़ इहो तरीक़ो अचण जो आहे ई कोन जो असीं हुन मलिक साहिब जी पार्टी में अचूं या हुन सां शमूलियत करियूं। बाक़ी रही ॻाल्हि ही त असांखे हथियार खणण ते मजबूर न करे, असांखे परेशान न करे, असांखे जेतिरो बि भॼाईंदो, जेतिरो परेशान कंदो, लाज़िमी असीं पंहिंजी बचाव जे लाइ ऐं पंहिंजे हिफ़ाज़त लाइ पोइ असांखे बि इहो ई रस्तो इख़्तियार करिणो पवंदो। अचे थो गोएसे जो असीं हुनखे चऊं था साईं हीअ असांजी चोरी थी वई, त हू चए थो यार आउं मजबूर आहियां, ऐं मुंहिंजी हले कोन थी, ऐं हिते कमदारी करण आहियां, पघार मलिक साहिब थो हुननि खे ॾे या गवर्नमेंट थी ॾे, या असांजा आवाम जा पैसा आहिनि उहे पघार था खणनि, या हीअ असांजा ज़ुल्म था कनि। हीअ असांजा सरासर ज़ुल्म आहे। पुलिस जो, अमलदारनि जो, हुकूमत जो, सरदारनि जो असांजा ज़ुल्म आहे। जेसिताणी असांजी अदालत न थींदी तेसिताणी असीं रड़ियूं कंदा रहंदासीं, हिन मुल्क में दाईंदा रहंदासीं, हिते दाईंदासीं, अदालत में वेंदासीं, चीफ जस्टिस वटि ईंदासीं, आख़िर असीं फ़ौज वटि वेंदासीं, किथे बि असीं रड़ियूं कंदासीं। महिरबानी करे असांजी अदालत कयो, असांजा ज़ुल्म आहे, असां मजबूरी आहे, असांजा बचा बुख था मरण, रोज़ानो असांजी चोरियूं, रोज़ानो असांजूं फुरियूं, हेतिरी चोरियूं असां ग़रीब माण्हू किथां वञूं, हिकिड़ो सामान वठी अचूं त ॿियो आहे कोन, हिकिड़ो वठी अचूं त ॿियो आहे कोन। हीअ असांजा ज़ुल्म आहे, सरासर ज़ुल्म आहे। हीअ कोई इलेक्शन जो मसइलो कोन्हे, हीअ असांजो हिकिड़ो पार्टी बाज़ी जो मसइलो, हीअ असांजा ज़ुल्म आहे। महिरबानी कयो, असांजा मदद कयो।